अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे से रहा है एसएस न्यूज़। यहाँ वहाँ आयशा सजाद। नाज़ सबका पे एक नज़र हेडलाइंस ते सामुंडी तूफ़ान टकराइण खां पहिरियां बदीन सिजावल ऐं केटी बंदर मां माण्हुनि जी नेकाली जी आख़िरी कोशिश। पाक फ़ौज जी निगरानी में माण्हुनि खे रिलीफ कैंप पहुचायो वियो। सिजावल बदीन ऐं ठटे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात। सामुंडी तूफ़ान बिपरजॉई सिंध जे साहिली पटे वेझो पहुची वियो। सामुंडी तूफ़ान केटी बंदर खां 150 किलोमीटर जे मुफ़ासिले ते पहुची वियो। सामुंडी तूफ़ान जा असर कराची में डिघी लहरुनि जे करे समुंड जो पानी मुबारक विलेज रोड ते अची वियो। रहवासियुनि इलाइक़ो छॾण खां इनकार। इब्राहिम हैदरी ऐं मनहोड़ा जे साहिली इलाइक़नि में पानी जी सतह बुलंद। कराची हैदराबाद में अॼु तेज़ बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि टंडोलिया टंडो मोहम्मद ख़ान मीरपुरख़ास हुब ऐं लसबेला में 16 जून ताईं तेज़ बरसात जो इम्कान आहे। कराची में मेयर जी चूंड। जमात इस्लामी जो हाफ़िज़ नईम ऐं पीपल्स पार्टी जो मुर्तज़ा वहाब आमो साम्हूं। कराची काउंसिल जी पोलिंग स्टेशन में अॻवाणनि जे अचण जो सिलसिलो शुरू। आरओ तरफ़ां गिरफ़्तार अॻवाणनि खे पोलिंग स्टेशन में वठी अचण जी हिदायत। मेयर जी चूंड लाइ वोटर शो ऑफ हैंड ज़रिए वोट ॾींदा। 367 जे ऐवान में मेयर जो उहिदो हासिल करण लाइ 184 वोट घुर्बल। कंधरा सिटी में अताई डॉक्टर जो आसार। इंतज़ामिया नोटिस न वरितो। ग़लत इंजेक्शन सबबि नौजवान फोत थी वियो। वारसनि जो आला इख्तियारनि खां नोटिस जो मुतालबो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।